फरोश जो आज़ाद वधी हो मंशात फरोश माण्हू खे तशद्दुद करण लॻा शेरी गेर महफ़ूज़ थी विया कानून सां मंशात फरोश रांदि खेॾण लॻा सुजाउ वर्गे जो महमूद बाबर शेर खलील नाले जे मंशात फरोश जंहिंजो दिलि मुराद जंहिंजो नेक मामन जंहिंजो केस रोज़ला खंबे कमरे में बंदि करे सख़्तु तशद्दुद करे ज़ख़्मी करे छॾियो ऐं तशद्दुद जो निशानो बनाईंदा रहिया खलील नाले जो ॿुधायो त मूंखे नेक मामन जंहिंजो दिलि मुराद जंहिंजो कमरे में बंदि करे सख़्तु तशद्दुद ऐं कयो मूंखे क़त्ल करण जी कोशिशि करे रहिया हुआ ऐं मुंहिंजो आवाज़ु ॿुधी मोहल्ले वारा बची विया ऐं मुंहिंजी जान बचाई। सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान हाई कोर्ट IGC खां मुतालबो कयो आहे त सुजावत ज़िले में मंशात ते ज़ाब्तो आंदो वञे मंशात हिकिड़ो कंदड़ खे गिरफ़्तार करे सुजावत ज़िले खे मंशात खां पाक बनायो वञे ऐं मूं ते तशद्दुद कंदड़ खे गिरफ़्तार कयो वञे सख़्त सज़ा ॾिनी वञे। शहबाज़ महमद शाहीन न्यूज़ सुजावत।